अल्लाह से तो फरमाए एड़ा मुझा बाना जो कसम खाई या वेही रन रुसी कैसा वेही रन रब अज सिज न उबार तमा सिज पंजे निजाम के रोके जाम कर जाम अल्लाह जा बाना हे उनन मस्तन मजा होता जो अल्लाह जो बानू को मस्त मानो आया उन चुसी दुआ गुर मी को दो पे मी कोन तो पर सो हाने मेहरबानी कर हथड़ा खन त साईं उन मस्त दुआ कर मथे आसमान दे न्यारे ते अल्लाह पाक तो इनन के पैदा कयो आ वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्कुहा जो तो वायदो कयो आ मालिक जे पैदा कयो आ त हाने इए भुख त न मारे बस खाली गाल एतरी के तो बादल अची विया मी वसण शुरू मी वसण शुरू थियो हाने शुरू तो थियो पर बंद न थे पान भले केडा भी मी हला सिको पर अध कलाक का पो हर को पे चवे यार हां कम घणो थी वियो यार हां बंद छे त पे अमा बाराड़ी वाला अञा भी कुछ बाकी शहरन वारन जो पुजारी दोस्तों अल्लाह वारे एतरो चयो अची जो मी वठो अची जो मी वठो अची जो भर पई ए पंजो नालियूं नदियूं खूह सब भरजी विया हिनन दुआऊं घुरियूं पर न वरी आया उन मस्त तुने हां त वरी बुडूं था वरी अल्लाह वारे छा चयो दुआ कर अल्लाह साईं अग में तो भुख ते मारे हाणे वरी बोड़े तो मारे केना मिंदा वेचारे खुदा वारे लफ्ज इतरा चया तो बात नहीं हटदा सुभान ये न खुदा जा मस्त बात सही ये या मुनीरी अल्लाह जो वली गुजरियो ये या मुनीरी सो घर मुकणियो तो वनी बाजार में सोदो वठी साईं आयो गॾ ते चढ़ी सोदो वापार वठी वरी वापस ॻोठ पियो त विच ते बारिश टकर जी थोरो सी हुयो हाणे साईं वारो गॾो जो कासो हीअं थरके ये असां बि आयासीं थरकंदा आयासीं साईं चंगल शाह बादशाह चयो त मुआरी लोई पियो मुंहिंजो सी पोइ तव्हां वरी अब्दुल खालिक खे तकलीफ़ ॾींदा आहियो मूंखां बर्दाश्त कोन थियो हाणे गॾो पियो साईं जो थरके साईं जा बि कपिड़ा टपड़ सब ॿुॾी विया हिकिड़ो ॿाराड़ी जो ॻोठु आयो उतां हिकिड़ो हमरा डोरी आयो साईं खे ॾिठई ॾाढ़ी फिटको अछो लिबास चिक भला घर मुंहिंजो तकलीफ़ आहे 20 बजे महिरबानी करे मूंखे पाणी पड़ी ॾे या धागो या मूंखे तावीज़ लिखी ॾे साईं उन ॾे निहारे यार शाबस हुजे फिको कोन थो थिए मारे गधा जो हाल ॾिस त छा असांजो हाल ॾिस त छा थियो तोखे पंहिंजे माई जी लॻी पई पहिरीं असांजे गॾह खे किथे महफ़ूज़ करे प्यार असां बि किथे वियूं को सुलेमानी चांहि जो कोप प्यार गरम थियो को खीर जो गिलास प्यार त पोइ त को दिलि सां तावीज़ लिखूं हिन हाल में कहिड़ो तावीज़ लिखबो उनखे बि अहसासु चई सही थो वठी आयो पंहिंजे मना में गॾा खे विहारी साईं खे बि हिकिड़े पासे पर्दो करे विहारी साईं कपिड़ा वपड़ा मटिया वरी ॿिया कपिड़ा चादर बादर वेठियूं हाणे साईं खे खीर झीर पियारी कागज़ खणी आयासीं हाणे तावीज़ हाणे साईं या मुनीरी छा थो लिखे वाह वाह लिखे तो तावीज़ छा थो लिखे मनम जा शुद खरमरानीज जा शुद जने दहकान जायद या न जायद तावीज़ में से जगल जा लिखियो अल्लाह से मुझो गदो बहाने महफूज आ मन में बधो पियो लूसन वेठो चरे आऊं खाई पी हाणे खुशबास वेठो आहियां हाणे हिन बारहाड़ी जे माण्हू जी माई ॿार ॼणे या न ॼणे मूंखे कहिड़ो मथे में सूर पियो तावीज़
जीवन पंजे माई जे डोरे में बद बाह में खणी यो बस अञा बधन न कई आयो तो मसलो हल ये खुदा जा मस्त जेके मजाक में जुबान में कदम तो खुदा चे तो कबूल मुझो डाडो मुर्शिद सैयद गुलाम मुर्तजा शाह जीलानी गंबटवार रहमतुल्लाह अलैह बार मस्जिद में वेठा हूंदा हीअ कार हूंदी साईं पुट जी औलाद साईं दगो गुम थी विया पर हीअं पिया कंदा हीअं हिकिड़े फ़क़ीर थी घुरो त कुझु कोन आहे कि हथ खणा थो रब थो चवे मुर्तज़ा शाह क़बूल क़बूल उहे जवान हा जिनकी ज़ुबान ज़िक्र मां बुॾी पई ये उहे जवान हा जिनकी ज़ुबान सत्य में बुॾल ये उहे जवान हा जिनकी नज़र पाक जिनकी नियत पाक बस अल्लाह से फरमातो मलहुल मौला फलहुल कुल जिनजो रब उनजो सत्य सुभान अल्लाह उहे मस्त हा जो जे चाहींदा ती अल्लाह से करे छॾे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह एक दफ़ो सुभान अल्लाह चवण ते हजार हजार सबस वधीक खुदा जी कुदरत के ॾिसी जी सुभान अल्लाह चयो उन जी बंदीअ में 70 साल जी इबादत रखी 70 साल पार ये लफ्ज़ इंशा अल्लाह माशा अल्लाह सुभान अल्लाह कमाल जा कलमा असा के वरी घणो शौक अंग्रेजी का गुनाह कोने पढ़ो मुजादी जो पर अनपढ़े लोग कोशिश कंदा त असा वारी बोली में बटे अंग्रेजी लफ्ज शामिल हो जन अगे के खबर पे त लिखो पढ़ो अरे मुझो भाई खालिद नंढो वने शहर वापस छाते आयो कि बाइक ए बाबा तू जब तो सिद्धो सिद्धो चो मां फटफट अगे तो फटफट या फटफट वो वाली मोटरसाइकिल थोड़ा तरक्की की आने वाली एडी तरक्की बाइक मन असा कोशिश कंदा आहियूं ज्यादा अंग्रेजी लफ्ज हुजनि पर कोशिश कयो त मुझे सुने अरबी बदनी सरदार जी बोली ना हाँ सही मदीने की बोली अरबी मक्के वारन की बोली अरबी कुरान की बोली अरबी कब्र में वेंदे अरबी जन्नत में अरबी मदीने जे माण्हुनि जी बोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली बणे थी चो मदीने जे माण्हुनि वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली बणे थी मदीने जे जुबो जान पैदी ते पाल था प्यारा जुबो जान पैदी ते पाल था प्यारा सुहन था जही में नए सिज नयारा जुबो जान पैदी ते पाल था प्यारा सुहन था दिल में
सिजन यारा ओ अचे हुआ जट लंदी अचे हुआ जट लंदी सटोली बने थी ला इलाहा इल्लल्लाह जिलोनी बने थी मदीने जमानुल मदीने जबागा जन बाबू दियन था बुझण सार आशिक किरो उत पवन था मदीने जबागा बाबू दियन था बुझण सार आशिक किरो उत पवन था उघन लुड़ के जैसा उघन लुड़ के जैसा सचोली बने थी ला इलाहा इल्लल्लाह जिलोली बने थी मदीने जमानुल मस्त बहलून मुरीदानी साईं बहलून मस्त थियो ही लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम ते मिसाल बुने हारून रशीद बादशाह संदसि घर वारी तमाम मोहब्बत जा अंबार बुधा हिक ॿिए सां चाहत हुई मोहब्बत हुई 14 जी रात आसमान ते चंद 14 जो चमके पियो 14 जो चंद चमके पियो हारून रशीद चयो ज़ुबैदा मथे न्यार चंद केॾो सुहिणो आहे ज़ुबैदा बि चई ॾिनसि मोहब्बत जी दावा मूंसां तारीफ़ वरी चंड जी पियो करे औरत जी फितरत बर्दाश्त करे न सही अच्छा के चई चंड छाजो सोणो आ मां ज़ुबैदा तुंहिंजी घरवारी चंड खां वधीक सुहिणी आहियां अच्छा कावड़ में थियो चवण लॻो ज़ुबैदा इहा ॻाल्हि क़ुरान मां साबित करे ॾे त तूं चंड खां वधीक सुहिणी आहीं न त अॼु खां पोइ तोखे तलाक तोखे तलाक सही हबीबुल्लाह जड़े मुफ्तन बुधो चुमा जेसिताईं मसलो हल थिए तेसिताईं पाण में गॾिजो न मिलो न परे वियो होॾा कमरे में होॾा कमरे में हाणे असां अब्दुल ख़ालिक समुंड मोहब्बत जो वञे केॾा जेसिताईं आलिम मसइले को सम कनि तेसिताईं हेॾा पियो रहे जीअं शेर पढ़ंदो आहियां ओ मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न खणो जेहो अचनी नथा त पोइ मां छा कयूं गई काश दकांग नियाप मुकम जेहो पुजनी नथा त पोइ मां छा कयूं तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कोई वही कासाई तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कोई वही कासाई रुआ तो थोड़ो खणो अज मुर कनी नथा त पोइ मां छा कयां अज मुर कनी नथा त पोइ मां छा कयां बेवस त उथनि ॿार छॾिया असां यार जे बस इख़्तियार छॾिया बेवस त उथनि
इख्तियार छजा करदो छो वनी कंजी गण चन में अज दिस नी नथा तपमा छा क्यों केड़ा हाज सफर जा हाल छिया सजन के डिठे के साल छिया सजन के डिठे के साल छिया नकी दम छो वने नकी गम छो वने भई खुट नी नथा तप छा सुबह थी सुबह आलमन किताब खोलिया फतवाऊं सुबह थी तो मस्त बहलूल नाश्तो कंदो बीबी ज़ुबैदा सुबह जो आयो ॾिठई अखियूं ॻाढ़ियूं लॻी पयूं ज़ुबैदा जे चेहरे में मज़ो न आहे फ़कीरानी छा थियो रोए थी त हाणे ज़ुबैदा बीबी ज़ुबैदा ख़्याल कयो त हिया मस्त हाणे हे फतवा तो को ॾेई सघे फतवा त ॾींदा आलिम मुफ्ती हाणे हिन साईं खे परेशान करण अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे बाबा तव्हां नाश्तो कयो दुआ कयो थोड़ी परेशानी अल्लाह कंदो हल थी वञे बहलूल चयो ज़ुबैदा ॿुधाइण कम तुंहिंजो आ हथ खणण मस्त जो कम आ ठाहिण कम ख़ुदा जो आ बीबी ज़ुबैदा सोचा था हे तो आलिम जो कम कहनो हाल सुना दिलदार कोई मेरा मुराद नहीं मिलता तो फतवा कौन इसके पे रवाज बादशाह का पुछम बादशाह तो छा कमी आज रोई रोई पंजा हाल तो 500 बियो करे सके पर मोहब्बत के केर समझाए कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदारवा ओ इस्पताल लन माची आया इश्क वाला से झोरिया में प्या झुरंदा यार जन के याद ते तबीयत खे चका से ये चवादा हकीम ही न छुट दो छोट हिन जो कहीं पिरी सा हे डरी दिल दर्द है ना चो भला किया चाक छे सुर गयो प्या सूर वठ जल हे इश्क जो पार बैलूल बीबी ज़ुबैदा सजी गाल करे बुधाई कल रात ही बैठा आसी सिज चंड खुलियो बीठो हो बादशाह चयो तो चंड सुणो आ मूं चयो तो मां सुणो बादशाह जो तो हाणे इहो मूंखे साबित क़ुरान मां करे वरन तोखे तलाक आ बैलूल मुर्की जी फकीरानी जो को वॾो कमु
यो ईशा बादशाह के जगह जा सांझी जी नमाज मस्त पढ़ाई दो नमाज मंच तो के सवाल जो इन जो जवाब कुरान मां कढी दी दो हाल मशहूर थी आज मस्त पांजो शहर वारो यो नमाज पढ़ाई दो उन में बादशाह बीबी जुबैदा जो मसलो हल थी दो सो भई परे खां वेजड़ाई खां बियूं मस्जिदूं खाली थी वयूं राज सजो सो बादशाह बार बार चादरूं चायूं घिटन में गलिन में बुधो जे वक्त में आजान आई अल्लाहु अकबर तकबीर लगी बहलूल हसन ने मस्त में पीछा अल्लाहु अकबर सना अल्लाह बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाने जेका मुंह सूरत पढ़ी सा शुरू कए ओ والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا القمر في أحسن تقويم पुछा इमाम बादशाह जे इमाम लुकमर न बारो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम बहलूल वरी पढ़ी लक़द खलक़ना शम्स फी अहसन तक़वीम इमाम चयो न लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम बहलूल नमाज टोड़े भी रहे बादशाह के जी बादशाह हाणे मां छा मूं त चयो त तुंहिंजी साइड खण मूं चयो सिज सुहिणो आहे चंड सुहिणो आहे तारो मलो पाणी मान में तू तवी जो चंड सुहिणो आहे मूं बि चयो चंड सुहिणो आहे बस पर तू भुले के त समझा चवे तो न इंसान सुहिणो आहे अल्लाह सही तो चवे त लक़द खलक़ना शम्स न लक़द खलक़नल क़मर न लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम ऐ बादशाह हाणे तोखे मञणो पवंदो जे कॾहिं तुंहिंजी घरवारी तुंहिंजी ज़ाल इंसान आहे ख़ुदा जे क़ुरान मां साबित आहे त इंसान सिज अब्दुल खालिक मुर्शिद की सुन्नत अदा सुभान अल्लाह सखीन का बेड़ा असखी हबीब वलो कान फासिक सखी खुदा दा दोस्त चाहे असल बखील अदुल्लाह वलो कान साहिदा बखील कबियत जा माण्हू खुदा के न वणंदा चाहे वो इबादत अल्हम्दुलिल्लाह मेजे ला कूदो माशाअल्लाह अल्लाह से अल्लाह से आबाद मदीने वाले साईं से प्यारा मुसलमान भाईरो मसलो जो हल थियो मिठाई दा बण अची माण्हू खाई असां जो हर दिल अजीज प्यारो साईं हाफ़िज़ अल्लाह बचायो समूह
दामत बरकत से समझो तारिक हां से ये भी सही निजाम समय की औलाद सुभान अल्लाह सरदार हो समा कौम जो सरदार छठे जो पेरू बादशाह चला बजे खबर है सुभान अल्लाह हां आसी वो मानू हो जी पूरी जिंदगी में हिकड़ी नमाज करा पूरी जिंदगी में हिकड़ी तहज्जुद नमाज करा पूरी जिंदगी में विच्ची जी नमाज की सुन्नत करा पूरी जिंदगी में कहीं औरत के गलत अच्छा हो सही शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह से सरदार हजरत निजामुद्दीन रहमतुल्लाह अलैह एक दफो कलम बस में बोली कलम कहां जी काची कलम बोले ये सिद्धो के तो लिखा त नुब्बत की मकवे रही दिल में रहमत थी खुदा जी मखलूक शायद उन्हीं भले मस्बी हो करे खुदा में मर्जी सब को खुदा जी मखलूक का कमजोर कलब सिद्धो मकवे थी पे जी मर्जी सा उड़ामी दीवार में आवाज आयो निजाम तुझो नमाज़ तुझा रोज़ा हज ज़कात सब हिकड़े पासे पर अज जो मुझे कमजोर मखलूक ते तोखे रहम आयो मु इन जे सच तुझा बेड़ा यो से निजामुद्दीन गाल ने सही हद अल्लाह बचायो हाफिज साहब असा सामने मोहब्बत कंदो असा जी दुआ अल्लाह जिंदगी में दुखियो ॾींदा जडे बदे का दावत दर्शो अज भी मागे फ्रूटन में फ्रेश केला अंगूर शौक सा खाइंदो आया खबर भी हाफिज साहब के मौसम खुली वया पर अल्लाह केड़े पठान ना अन मुदाई थी मौसम में अल्लाह किथा सही गुछी आयो सुभान अल्लाह सूफ बिस्किट चायूं सुभान एड़ा सखी खुदा करे हालत अब्दुल खालिक एड़ो जान थियो हाने होटल ते ता को बयान को मानी क्या कदे कदे को सही अगर जाबा जा सा टीवी जे प्रोग्राम करे चायूं को राजो वापसी में केदा आयो सुभान एड़ी मोहब्बत जो बन्यो उस्ताद के लगे चाय प्यारियों वरी निकरी बिल भरे बाहर गाड़ी ते तू तो होटल में जा हमरा भजदा साईं आलम जब तू तुसी सो की मुझे अंदर कुछ सुना समझ बिना ना कोन भरो उन्हें जब सुनाने पड़ो ये बटेर पे आई भरियो बिना बिना कम नहीं रहा हाने सुनाने हेरा सखी खुदा करे शर्त कायम क़यामत जे ॾियारे अॻ में जन्नत में सखी वेंदा पर सचिन का अॻ में बिलाल हज़रत बिलाल मदीने जे साईं फरमायो मेराज जी रात मां जन्नत में वयोस मुखे ब आवाज ॿुधण में आयो बिश्त में ब आवाज कहिड़ो हिकिड़ो त सॼे बिश्त में क़ुरान जी तिलावत कुरान शरीफ जो आवाज दुआ के अल्हम्दुलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि आलम सगोरा मदीन में तहाने मरकज पर बारानी के आलम हाफिज कारी अची गया हाने तहां के यो मोकियो कोन मिले जो रब के चौदा को पढ़ाइण वारो कोन भली तहां जो अचू ॾाढी थी वयो हाने अलिफ बा ता खां शुरू करे छडियो अलिफ बा ता खां शुरू करे छडियो जेकॾहिं तव्हां गुज़ारे विया त कब्र में मलाइका अची तव्हां के हाफिज बनाईंदा तव्हां के कारी बनाईंदा कुरान शरीफ पढ़ाए मुकम्मल करे क़यामत जॾहिं रब जे अॻियां पेश कंदा त कुरान पढ़ी पर शुरू तक शुरू करे छडियो भले लफ्ज़ पढ़ो हरफ पढ़ो पर पढ़ो दोस्तों वरी
बरकत जी नियत सां क़ुरान जो अलमारिन में रखियो आहे या बचे रखियो आहे मकड़ी ॼारो बची वई आहे मिट्टी चढ़ी वई आहे कॾहिं इहो ख़्याल न आयो त ख़ुदा जे क़ुरान खे खोले छॾियूं क़ुरान खे सीने सां लाहियूं क़ुरान खे चुमियूं ॾियूं जेकॾहिं पढ़ियल न आयो पर वुज़ू करे क़ुरान जो दीदार कंदो चुमियूं ॾेई सीने सां लॻाईंदो त सॼो क़ुरान शरीफ़ क़यामत जॾहिं रब खे चवंदो मौला कुझु बि हो पढ़ियल वीचारो कोन हो पर सीने लाहींदो हो ठाकुर पाईंदो चुमियूं ॾींदो हो मोहबत कंदो मोहबत क़ुरान जे सदके बख़्शी कारी क़ुरान जो क़यामत ॾींहुं रब खे अर्ज़ कंदो मौला असांजी जाइ अलाए किथे आहे रब फरमाईंदो क़ुरान पढ़ंदा वञो क़ुरान में जेके आयतूं उन्हनि जे हिसाब सां ॾाका चढ़ंदा वञो जिते क़ुरान पूरो थिए उते वेही रहो तव्हांजो अॻ में केरु वेंदो बिलाल वाह 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 बिलाल साईं घर की सोना अॻ में केरु वेंदो मदीने साईं मिलो बिलाल साईं पोइ नबी सगोरा अॻ में बिलाल सोना पोइ बली पीर फकीर शहीद पंहिंजी उम्मत वारा पोइ अॻ में बिलाल मोहब्बत जे दरिया में नथो अर्ज़ की सोना कुर्बान वञा तव्हां साईं ब्रह्मा साहब पुठियां वेंदासीं अॻ में बिलाल अर्ज़ की सोना मूंखे अहिड़ो बेइज़्ती न खपे जंहिंमें बेअदबी हुजे तव्हां पुठियां मां साईं फरमायो बिलाल बेअदबी वारी ॻाल्हि कान्हे चई सवारी ते मां सवार हूंदुसि उनजी महार तुंहिंजे हथ में हुजी तूं ग़ुलाम बणिजी अॻ में असां सरदार बणिजी पुछी सल्लल्लाहु अलैहि या